नाज़रीन, गंबट में सखर तालीमी बोर्ड पारां सालियानो 11वीं ऐं 12वीं क्लास जा इम्तिहान हलंदड़ आहिनि। अहिड़ी रीति गंबट शहर जे तालीमी इदारे मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल में 7 ब्लॉकनि ते बदल इम्तिहानी सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ में रिपोर्टर किशोर कुमार। जी किशोर। जी बिल्कुल, जेको आहे तव्हांखे ख़बर हूंदी त अॼु सखर बोर्ड पारां जेको आहे फर्स्ट ईयर इंटर जा जेके एग्ज़ाम वरिता पिया वञनि, अहिड़ी रीति जेको आहे गंबट में अॼु फर्स्ट ईयर जो जेको पेपर थी रहियो आहे उन सेंटर ते असां मौजूदु आहियूं। मज़हर मॉडल स्कूल में हिते बोर्ड जे पारां जेको हिते सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। हिन सेंटर में जेके हिते कमु कंदड़ जेके अमलो आहे उन सां गॾु जेको आहे बोर्ड पारां जेके मुक़ररु कयल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते जेको एग्ज़ाम हले पियो उहो चीटिंग फ्री जेको सेंटर क़ाइमु कयो वियो आहे उन्हनि जो वधीक इन जे बारे में छा चवणु आहे। हिन इदारे में जेको आहे ख़ासि तरह सां असां पहिरियों कोन आया हुआसीं, हाणे जेको आहे हिन साल आयासीं। थोरो सुठे तरीक़े सां माना हिन जो मैनेज थियल आहे सेंटर ऐं साफ़ु सुथिरो सेंटर आहे। हिन में माना न कापी जी गुंजाइश आहे, न वरी माना चीटिंग वग़ैरह या मोबाइल जो बि माना बिल्कुलु सफ़ाई थी वेंदी आहे। इन हवाले सां असां बार बार वरी राउंड कंदा रहूं था। ॿारनि वटि कंहिं बि क़िस्म जो कोई मवाद कोन्हे को, उन्हनि वटि का मोबाइल कान्हे का ॿारनि वटि। इवन जेके इन्विजिलेशन कंदा टीचर हज़रात उन्हनि वटि बि काई मोबाइल कान्हे का, ऐं ॿारनि वटि कोई बि कॉपी वग़ैरह जो मटेरियल कोन्हे को। ऐं असां बारी 3-4 दफ़ा माना सर्च आउट कंदा रहिया आहियूं, विज़िट कंदा रहिया आहियूं, पर किथे किथे ईअं हूंदा त ॿार जेके हिक ॿिए तां नकल कंदा आहिनि। शहर जा जेके बि 3 प्रोमिनेंट इदारा आहिनि उन जा ॿार हिते गर्ल्स एंड बॉयज़ हिते असां वटि मौजूदु आहिनि। असां बिना कंहिं यूनिफॉर्म जे फ़र्क़ जे, बिना कंहिं इदारती फ़र्क़ जे इन्हनि खे पंहिंजो औलाद पंहिंजो स्टूडेंट सम्झी हिकु जहिड़ी हिकिड़ी सूटेबल एनवायरनमेंट माना असां डेवलप करे ॾिनी आहे। हिते माहौल इलाही ज़्यादा सुठो हुयो ऐं हिते सफ़ा फ्री चीटिंग हुआ। सभु ॿार पंहिंजे कॉन्फिडेंशियल ॿार हुया। सभु पाण सॼो पेपर पा कनि पिया। यहाँ पे आज मेरा पहला पेपर था और मैं फ़र्स्ट टाइम यहाँ पे सखर बोर्ड का पेपर देने आई थी, तो मुझे काफ़ी अच्छा एक्सपीरियंस हुआ। और हमें इस तरह से बगैर चीटिंग के पेपर देना चाहिए, क्योंकि आगे अगर हम किसी भी फील्ड में जाएंगे तो हमें वहाँ पे जो टेस्ट देने पड़ेंगे वो बगैर चीटिंग के होंगे। पेपर आन तमामु सही तरीक़े सां कराइनि था, कापी वग़ैरह न आहे, सेल्ता पंहिंजा असां तमामु घणा थोराइता आहियूं। एज़ यूजुअल असां 9th मैट्रिक हिते ई ॾिनी आहे ऐं तमामु सुठो माहौल हिते क्रिएट थियल आहे पहिरियां खां ई। ऐं 9th बि असां हिते ई ॾिनी आहे, मैट्रिक बि हिते ॾिनी आहे। सर्जन असांखे सुठो कोऑपरेशन कंदा आहिनि असां सां, बिल्कुलु कॉपी वग़ैरह न आहे। तमामु बहितरीनु नो चीटिंग वारो माहौल लॻो पियो हुयो ऐं असां पुरसकून माहौल में असां पंहिंजो एग्ज़ाम ॾेई आहियूं बग़ैर किसी चीटिंग जे। त असां थैंकफुल आहियूं मज़हर मुस्लिम मॉडल जे, जीअं असांखे अहिड़ो मतिलबु कि माहौल प्रोवाइड कयो आहे। मज़हर हिकु बहितरीनु सेंटर आहे जंहिंमें चीटिंग जो को नालो निशान न आहे, ऐं पर जेकॾहिं को इंसान चीटिंग करे बि थो त उनजो को फ़ाइदो कोन्हे को, छो जो हिते भले कुझु बि मार्कूं खणी वठे ज़िंदगी जे मैदान में उहो नाकाम ई रहंदो। असांजो जेको स्कूल आहे उन जो नालो मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल गंबट आहे ऐं अॼु इन इदारे खे हिते सेंटर कयो वियो आहे ऐं तमामु असांखे ख़ुशी थी आहे त हे कापी खां पाक इदारो कयो वियो आहे। जी बिल्कुलु, जेको आहे तव्हां ॾिठो त सखर बोर्ड पारां जेको आहे मज़हर मॉडल स्कूल में फर्स्ट ईयर इंटर जो जेको एग्ज़ाम सेंटर आहे उते क़ाइमु कयो आहे। हिन सेंटर में तव्हां ॾिठो त मुख़्तलिफ़ जेके हिन एग्ज़ाम में जेके ड्यूटी करे रहिया सखर बोर्ड जा जेके ऑफिसर्स हुया उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधा ऐं शागिर्दनि जा बि वीचार ॿुधा। इन्हनि जो चवण इहो आहे त हिते जेको बहितर एग्ज़ाम थी रहियो आहे, कापी खां पाक जेको आहे ही सेंटर हिते क़ाइमु कयो वियो आहे। जी।